दोस्तों खोड़ सारा दोस्त चवन दादा असांखे टॉपिक नथो मिले कहिड़े टॉपिक ते वीडियो ठाहियूं कहिड़े टॉपिक ते वीडियो असांजो वायरल थींदो। दोस्तों अॼोको जेको टॉपिक मां तव्हांखे ॿुधाइण लॻो आहियां उन ते मूं बि तक़रीबन कुझु वीडियो ठाहिया ऐं उहे मुंहिंजा वायरल थिया। उहे बि तव्हांखे सबूत सां गॾु मां ॾसियां थो दोस्तों, छाजे करे मुंहिंजा यूट्यूब जा 2 खां 3 चैनल जेको आहे सो आहिनि, मां उन्हनि ते कमु करे रहियो आहियां। हिकिड़ो जेको चैनल आहे उन ते सिंधी वीडियो मां अपलोड कंदो आहियां, ॿियो मुंहिंजो चैनल आहे उन ते उर्दू जो जेको आहे सो वीडियो अपलोड कंदो आहियां। हे तव्हां वीडियो ॾिसो दोस्तों, सिंधी ड्रामा सिंध में तक़रीबन घणा ॾिठा वञनि था दोस्तों, ऐं ॾाढा माण्हू उन्हनि खे ॾिसनि था। त तव्हांखे छा करिणो आहे त पंहिंजो रिएक्शन हिकिड़ो चैनल ठाहे छॾिणो अथव। फेसबुक जो, यूट्यूब जो, टिकटॉक जो तव्हां रिएक्शन हिकिड़ो चैनल ठाहे छॾियो, उन्हनि ड्रामनि ते तव्हां रिएक्शन वीडियो शूट कयो दोस्तों। ऐं खोड़ सारा दोस्त हे ॾिसो ड्रामनि जा पिक्चर बि हली रहिया आहिनि दोस्तों। सिंधी ड्रामा सिंध में इलाही घणा ॾिठा वञनि था ऐं माण्हू पसंदि बि कनि था। जे अगरि तव्हां सिंध में रही सिंधी चैनल ठाहे रिएक्शन वीडियो अहिड़ा जेको आहे शूट करे तव्हां वीडियो अपलोड कंदव त यकीन ॼाणियो तव्हांजा व्यूज़ अणखुट ईंदा दोस्तों। हे हिकिड़ो वीडियो आहे जेको हिकु फनकार हुयो जंहिंजे बारे में मूं हिकिड़ो वीडियो ठाहियो, उन जे रिएक्शन में त उनखे कीअं क़तल कयो वियो, कहिड़ा माण्हू उन में मुलस हुया, मिड़ई मूं जेको आहे सो हिकिड़ो रिएक्शन करे वीडियो ठाहियो ऐं अपलोड कयुमि। यकीन ॼाणियो 4 खां 5 हज़ार व्यूज़ उन ते अची विया आहिनि ऐं हींअर उहो वीडियो मुंहिंजे चैनल ते ट्रेंडिंग ते आहे दोस्तों। जेको आहे सो सभ खां घणो ॾिठो वञण वारो वीडियो इहो ई आहे मुंहिंजे चैनल ते। त तव्हां फेसबुक ऐं यूट्यूब ते कमु जे अगरि करणु चाहियो था त ड्रामनि ते रिएक्शन चैनल ठाहे सिंधी ड्रामा कवर कयो। जे अगरि तव्हां चओ था त असां उर्दूअ में कमु करणु चाहियूं त पोइ इंडिया जा ड्रामा तव्हां कवर कयो दोस्तों। सिर्फ़ु रिएक्शन ॾियो। खोड़ माण्हू अहिड़ा चैनल आहिनि जेके सिंध जा ई आहिनि, तव्हां यूट्यूब ते सर्च कंदव तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे हिननि मां पैसा कमाए रहिया आहिनि। सिर्फ़ु छा था कनि, चैनल ते वीडियो पंहिंजो अपलोड करे माना पासे सां जेको आहे सो तस्वीरूं हलंदियूं आहिनि ऐं पाण पासे में जेको आहे सो वॉइस ओवर करे ऐं उन ते जेको आहे सो रिएक्शन ॾेई वीडियो ते ऐं जेको आहे वीडियो ठाहे ऐं पंहिंजो अपलोड कंदा आहिनि ऐं उन्हनि में दोस्तों हज़ारनि में व्यूज़ ईंदा आहिनि। ईअं न आहे, हज़ारनि में व्यूज़ माण्हू ॾिसनि था ऐं माण्हू जेको आहे सो ॾिसणु पसंदि बि कनि था। यार असांजो मनपसंदीदा ड्रामो आहे, उन जे बारे में कुझु ॿुधाए थो त हिन खे ॾिसूं। त दोस्तों तव्हां जे अगरि अञा ताईं पंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक जो चैनल स्टार्ट न कयो आहे त फ़ौरन स्टार्ट कयो ऐं रिएक्शन वीडियो ठाहियो दोस्तों। कंहिं बि कैटेगरीअ में तव्हांखे पसंदि अचे, मां नथो चवां मिड़ई सिंधीअ में ई तव्हां ठाहियो। छाजे करे जो अगरि असांजी मादरी ॿोली सिंधी आहे तव्हांखे आसानी थींदी वीडियो रिकॉर्ड करण में। जे अगरि सिंधीअ में तव्हां ठाहियो त सिर्फ़ु रिएक्शन वीडियो ठाहे उन मां ई तव्हां हज़ारे रुपया कमाए सघो था। चैनल हींअर इंतिहाई आसान थी विया आहिनि दोस्तों। यूट्यूब ऐं फेसबुक कॉम्पिटिशन में तव्हांखे ख़बर हूंदो, हींअर उन्हनि पंहिंजूं जेके क्राइटेरिया हुयूं, जेके माना वॉच टाइम ऐं सब्सक्राइबर बि घटि करे छॾिया अथनि इलाही, त जीअं छाजे करे घणे मां घणा असांजे प्लेटफॉर्म ते अचनि ऐं पैसा कमाइनि ऐं उन मां हुननि जो बि फ़ाइदो थींदो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं